नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त आउं अवाम सां गॾु आहियां, हुकूमती फ़ैसिले जी हिमायत नथी करे सघां। नाणे वारी वज़ारत जे नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जो अघु ₹6.72 वाध 223 रुपया 91 पैसा फ़ी लीटर थी वियो। हाई स्पीड डीज़ल जो अघु 51 पैसा वाध 244 रुपया 44 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। गॉसलेट जो अघु ₹1.67 वाध 199 रुपया 44 पैसा फ़ी लीटर थी वियो। सिंध में किथे हल्की त किथे गजगोड़ सां बरसात जारी। लाड़काणो, नवदेरो, रतोदेरो, बाढरे, डोकरी, मदेजी ऐं भरपासे में वसकारो, शहदादकोट, सालेपट, रोहड़ी ऐं कंधरा में भी गजगोड़ सां बरसात। बदीन, ठारूशा, कंडियारो, महरापुर, खानवान, टंडोबागो ऐं भरपासे में किथे हल्की त किथे तेज़ हवा सां बरसात। रस्ता ऐं घिटियूं पाणी जे तलाउनि में तब्दील। बरसात सबबि बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल, इंतज़ामिया ग़ाइब। काछे में गजगोड़ सां बरसात ऐं नयन जे पाणी तबाही करे छॾी। टनो रहीम ख़ान, छिन्नी, सामणो ऐं ॿियनि यूसीज़ में सवें ॻोठनि खे पाणी जो घेरो। काछे जो शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा थियण सबबि ॻोठाणनि खे अचवञ में परेशानी। घर ड्रहण सबबि मुतासिर थियल ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। इंतज़ामिया रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू न कयो। सिंधु दरिया में चाड़ बाद कचे जे इलाइक़नि मां लॾ पलाण जो सिलसिलो जारी। बंदनि ते दबाव वधण बावजूदि आपाशी मलदार हरकत में न आया। मटियारी, हाला, पुराणा, सेखाट ऐं कल्याण वटि SM बचाव बंद जी खाद जारी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त आपाशी मलदारनि इतला ॾिना पर कपरनि खे मज़बूत करण लाइ उपाउ न वरिता विया। कचे मां लॾ पलाण कंदड़ ख़ानदान बचाव बंद जे किनारनि ते जुगियूं ठाहे वेही रहिया। अॻूणे MNA डॉक्टर आमिर लियाक़त जी क़बर कुशाई ऐं पोस्टमार्टम जो हुकुम कलदम करार। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत आमिर लियाक़त जी धीउ जी अपील ते ॿुधणनि बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दुआ आमिर वालिद जे पोस्टमार्टम बाबति जुडिशियल मैजिस्ट्रेट